नाज़िम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। जाम शोरो खां जिते मेहराण यूनिवर्सिटी इंतज़ामिया पारां अदालती हुकुम हवा में उॾाए छॾिया आहिनि। गुलशन हसन हाउसिंग स्कीम जी ज़मीन ते मुबैना कब्ज़े जी कोशिश कई वई आहे। जाम शोरो खां अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। मेहराण यूनिवर्सिटी इंतज़ामिया अदालती हुक्म हवा में उॾाए छॾिया आहिनि। सिंध हाई कोर्ट पारां कम रोकराइण बावजूद मेहराण यूनिवर्सिटी इंतज़ामिया हाउसिंग स्कीम में हेवी मशीनरी साण करे कम कराइण शुरू कयो। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। जाम शोरो खां मेहराण यूनिवर्सिटी इंतज़ामिया अदालती हुक्म हवा में उॾाए छॾिया। गुलशन हसन हाउसिंग स्कीम जी ज़मीन ते मुबैना कब्ज़े जी कोशिश कई वई आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अज़ीम बारी जो। जी अज़ीम, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल रोशनी, जामशोर में मेहरान यूनिवर्सिटी इंतज़ामिया गुलशन हसन हाउसिंग स्कीम जी ज़मीन ते मुबैना कब्ज़े की कोशिश कई है। मुख्तियार कोटड़ी SDA अमलदार पुलिस साण करे पहुची कम रोकराए छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध हाईकोर्ट पारां कम रोकराइण बावजूद भी मेहरान यूनिवर्सिटी इंतज़ामिया अॼु हैवी मशीनरी करे हाउसिंग स्कीम जी जेकी ज़मीन आहे उते दीवार हटण जी कोशिश कई। त इतला ते कोटड़ी जो मुख्तियारकार आहे एजाज़ अली चांडियो, SDA जो असिस्टेंट डायरेक्टर प्लानिंग अब्दुल जब्बार सियाल पुलिस साण करे कम वारी जगह ते पहुची कम रोकराए छॾियो। जेका कम रोकराइण दौरान यूनिवर्सिटी इंतज़ामिया जा अमलदार SDA ऐं मुख्तियारकार में छिकतार पैदा थी, जेका पोइ पुलिस उहा पहुची कम रोकराए छॾियो। उन सिलसिले में मुंहिंजो राब्तो थियो मुख्तियारकार कोटड़ी एजाज़ अली चांडियो। हुन ॿुधायो आहे त सैयद मोहसिन शाह जी जेकी कुझु हाउसिंग स्कीम लॉन्च कराई, हिक खां 15 सर्वे नंबर उहो केस नेब ऐं हाई कोर्ट में भी हले पियो। 7 सेप्टेम्बर ते सिंध हाई कोर्ट हिकु हुकुम कयो त मोहसिन शाह जा जेके सर्वे नंबर आहिनि उहे अलाट थियल माण्हुनि जा प्लाट आहिनि उन्हनि खे उहा ज़मीन उन्हनि खे जेका पोइ अॼु असां पहुतासीं त मेहरान यूनिवर्सिटी इंतज़ामिया जेकी आहे उते कम कराए रही, त उन्हनि खे असां रोकण जी कोशिशि कई। त उन्हनि जा सिक्योरिटी अमलदार आहिनि उन्हनि चयो त असां कम न रोकींदासीं, छो त मेहरान यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर स्टेट ऑफिसर असांखे मना कयो आहे त तव्हां कंहिंजे चवण ते न रोकियो। बग़ैर हिन वक़्तु उहो कम मुख्तियारकार कोटड़ी SDA अमलदार पहुची रोकराए छॾियो आहे। हीउ केस नेब वटि हलंदड़ो। नेब हिकु जांच टीम जोड़ी, उन जांच टीम भी उहा सर्वे करे उहा जांच रिपोर्ट नेब जे हवाले कई। पोइ नेब हाईकोर्ट हैदराबाद रेट मोकिलियो, जेका पोइ हाईकोर्ट हुकुम ॾिनो त सर्वे नंबर 12, 13, 14 ऐं 15 आहिनि उहे मोहसिन शाह जा आहिनि उन्हनि खे ॾिना वञनि। ऐं कम अधु 12 जो अधु हिसो सर्वे नंबर जो उहो मेहरान यूनिवर्सिटी इंतज़ामिया वटि कब्ज़ो ऐं अधु मोहसिन शाह कयो। मगर हिन वक़्तु सर्वे नंबर 13 ऐं 14 ऐं 15 ते अॼु मेहरान यूनिवर्सिटी इंतज़ामिया हैवी मशीनरी कई, उते पहुता त उते दीवार हटाइण जी कोशिशि कई, जंहिं ते इतला ते मुख्तियारकार कोटड़ी ऐं SDA अमलदार पहुची उहो कम रोकराए छॾियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़िम। जाम शोरो खां अज़ीम बारी जो असांखे तफ़सील ॾिना आहिनि। ॿी ख़बर